सूबाई वज़ीर आबपाशी जाम ख़ान शोरे हैदराबाद ब्रांच खां उडेरो लाल ऐं राहुकी ब्रांच जी सफ़ाई सुथराई यकीनी बणाइण जी हिदायत कंदे चयो आहे त पाणीअ जे ॿियनि मसइलनि खे हल कनि त जीअं राहुकी ब्रांच में ज़रई वहिकिरे खे यकीनी बणाए सघिजे। हैदराबाद में सूबाई वज़ीर आबपाशी जाम ख़ान शोरे सां मरकज़ी आबादगार एसोसिएशन राहुकी शाख जे वफ़द मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर आबपाशी जाम ख़ान शोरो लाॻापियल आबपाशी आफ़ीसरनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त हू हैदराबाद ब्रांच खां उडेरो लाल ऐं राहुकी ब्रांच जी सफ़ाई सुथराई खे यकीनी बणाइनि ऐं पाणी जे ॿियनि मसइलनि खे हल कनि। हुन चयो त सफ़ाई ज़रिए राहुकी ब्रांच में ज़रई वहिकिरे खे यकीनी बणाए सघिजे ऐं हारियुनि खे पाणी मिली सघे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो त हू पाण बि जल्द राहुकी ब्रांच जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वठंदो ऐं चीफ इंजीनियर सखर बैराज खां ॿिए किनारे सैयद सरदार अली शाह सां मुलाक़ात कंदो।